दोस्तों अॼु जेका रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी जेका नेक्स्ट एपिसोड आहे उन जी हिकु बहितरीनु ख़बर अची चुकी आहे ऐं इहो ॿुधाईंदासीं तव्हांखे ड्रामा जीअं दुलाब अॻिते हाणे वधी रहियो आहे। दोस्तों इन जी कहाणी दिलचस्प ऐं सनसनीखेज़ ऐं ज़बरदस्त थींदी पई वञे। ऐं दोस्तों तव्हां इहो नोट कयो हूंदो त हाणे ड्रामा सीरियल दुलाब जे जेका एपिसोड हली रहिया आहिनि इन्हनि में मंसूर खान पंहिंजे जेको आहे मंशूर खां हटी करे झेड़नि में पइजी चुको आहे, फासी चुको आहे। मंसूर खान जहिड़ो धना माण्हू छो वियो जेको आहे उनखे छॾण मिठण खे उनखे ख़बर बि हुई मूंसां धोखो थींदो, न त सियाणो माण्हू हुयो कॾहिं अहिड़े कमनि में हथु न विझंदो हुयो। पोइ बि हू वियो ऐं मुराद सां धोखो कयईं, छो त हू मुराद जे माण्हुनि वटि हुयो न। मिठण खे चयईं, तोतल वारनि खे चई तव्हां मूंखे मिठण आणे ॾियो हुतां। यानी मंसूर खान बि पंहिंजी उन खां गुज़री चुको आहे, पंहिंजी पटड़ी खां लही चुको आहे। यानी मंसूर खान बि धोखे में अची वियो आहे ऐं पंहिंजो उन असुलु जेको ज़बान हुई उहा कहाणी उनजी ख़तमु थी वई। जेको हिकु टिक हुई हिकु नालो। तव्हां ज़रूरु सोचो हूंदो मिठण वारो कमु जेको करायो मंसूर खान अहम ग़लति करायो, जॾहिं ख़बर बि हुई त मुराद जे माण्हुनि वटि आहे, पोइ बि उहो क़दम खयईं मुराद खे पंहिंजे ख़िलाफ़ु करे छॾियईं।